में जॾो तू न कमाईंदो हूंदे जो हाणे तू रोज़ी करे शुक्र आहे मौला जो। अदा ही जेको आहे असांजो बचल सेठ थो, ही असांजो चौक आहे। असां नंढड़ो दुकान आहे, असां रोज़ी कयूं था ठीक ठाक। हाँ रोज़ी एतरी कयूं था कुर्शे शाह भी न पुॼे। सही तो चवे कि मिस्त्री जो कम अहिड़ो आहे, तव्हांखे ॾेखारियां थो मिस्त्री भी। हे मिस्त्री आहिनि हे सी पैक जी भर में इन्हनि जो दुकानु आहे। अॼु तव्हांखे व्लॉग ॾेखारियूं था, अॼु ड्रामे जो रिव्यू न आहे। ही सी पैक पोयों बैकग्राउंड में दोस्तों ही थो सी पैक रोड़ी सखर मोटरवे जेको बद हाली जो शिकार भी आहे। पोयों ॾिसो था तव्हां सी पैक जी हीअ हालत भी आहे, मथां गाॾियूं वञनि थियूं, तव्हां ॾिसो था। ऐं ही जेका मिस्त्री आहिनि, ही मुंहिंजो बैकग्राउंड में मोटरसाइकिल पुरदा कयूं वेठा आहिनि, ठाहिनि था। जुड़ाली मौसम लॻी पई आहे, बरसाति लॻी पई आहे। तव्हां ॿुधायो तव्हांजे कहिड़े कहिड़े इलाइक़े में बरसाति वसी आहे राति? हिन टाइम जुड़ाली मौसम आहे, अञा इम्कान आहे बरसाति जो। ॾिसो मिस्त्री, हिकु मिस्त्री, हिकु ॿ ॿिया हे मिस्त्री। दोस्तों ही असांजो आहे नंढड़ो हिकिड़ो चौक, नंढड़ो ब्लॉग तव्हांजे लाइ। अरे हेॾे कारे खणी आयो ही दोस्तों असांजो दुकान, ही मुंहिंजो सेटअप आहे जेको तव्हां ॾिसो था पिया। ऐं अॼु ब्लॉग में मतिलबु तव्हांखे थोरो पंहिंजे इलाइक़े चौक जो दीदार करायोसीं। जेका बि दोस्त असांजा रिव्यू ॾिसंदा आहिनि सिंधी ड्रामनि जे हवाले सां, सिंधी शोबे जे हवाले सां, उन्हनि जी वॾियूं महिरबानियूं। ऐं दोस्तों माशाल्लाह बहितरीनु मौसम लॻो पियो आहे। तव्हांजे मौसम जो छा हाल अहिवाल आहे ज़रूरु कमेंट सेक्शन में लिखिजो। किथां किथां खां तव्हां वीडियो सां ॾिसी रहिया आहियो, कमेंट सेक्शन में लिखिजो। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे, महिरबानी।